बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो इबरत अख़बार पंहिंजो चैनल खोलियो आहे। इबरत अख़बार हिकिड़ी तमामु पुराणी अख़बार आहे। काज़ी आबिद साहिब खां वठी हिन अख़बार वॾी जदोजहद ऐं तॾहिं का अख़बार बि कान हुई त हिन अख़बार जे ई तवस सां सिंध जे माण्हुनि जा मसइला उजागर थींदा हुआ। काज़ी असद आबिद बि पंहिंजे पीउ जे नक्श क़दम ते हली तमामु वॾी महिनत कई आहे। ऐं दुआगो आहियां त हीअ अॻिते अञा बि वधीक कामयाबी कंदी ऐं सिंध जे मसइलनि खे उजागर कंदी। महिरबानी। अॻूणे सूबाई वज़ीर सीनियर सियासतदान ग़ुलाम रसूल उन्नड़ चयो आहे त क़ाज़ी अब्दुल मजीद आबिद जे ख़ानदान जूं सहाफ़त जे मैदान में कयल ख़िदमतूं तारीख़ जो हिसो आहिनि। रोज़ानी इबरत अवाम जे अहजनि ते हमेशह साफ़ सुथरो लिखी आला ऐवाननि ताईं पहुचायो आहे। हू उन्नड़ हाउस खॾर ते इबरत न्यूज़ सां ॻाल्हाए रहियो हो। हिन चयो त क़ाज़ी असद आबिद बि पंहिंजे वालिद जे नक्शे क़दम ते क़ाइमु रहियो। इहो ई सबबु आहे जो अॼु रोज़ानी इबरत पंहिंजी अशात जा 65 साल पूरा कया आहिनि। हिन इहो बि चयो त हिन वक़्तु इबरत पारां इबरत न्यूज़ चैनल जी शुरूआति बहितरीन सिलसिलो आहे जेको जदीद सहाफ़त जी ज़रूरत पिणु आहे। असीं क़ाज़ी ख़ानदान खे इबरत न्यूज़ चैनल जी शुरूआति ते मुबारकबाद पेश कयूं था ऐं संदनि कामयाबी लाइ दुआगू पिणु आहियूं। क़ाज़ी जावेद सनाई, इबरत न्यूज़ सकरन।